घट असांजे थर जा माण्हू जेके आहिनि उहे पुरमन माण्हू आहिनि। ड्यूटी कंदो, हिन जो लेसन कार्ड हिन वटि हुयो, पोइ हिन जो 8 महीने जो पगार 20,000 जे हिसाब सां न ॾिनो, घर छुटी लॻाई। हुए त कराची में इंसानी सोज़ वाक़िया खोड़ सारा पेश अचनि था, पर जॾहिं ज़ालिम पंहिंजो पाण खे बालातर सम्झे ऐं ग़रीब अवाम खे इंसान न सम्झे त संदसि पोइ इंसानियत ख़तम थी वञे। ताज़ो अञा इरशाद रांझाणी जो क़तल केस पंहिंजी पुॼाणी ते पहुतो ई नाहे त वरी हिकु ॿियो दर्दनाक वाक़ियो पेश अची वियो। ज़िले उमरकोट जे ॻोठ बांधो मां पंहिंजे माउ पीउ ऐं घर खे हलाइण लाइ रोज़गार लाइ निकितल ज़ुल्फ़कार समेजो, जेको घरां त निकिरी आयो पर वापसि घर मोटी न सघियो। उन जी जॻह ते संदसि लाश मोकिलियो वियो। गिज़री थाणे जे हद में थियल हीउ अफ़सोसनाक वाक़ियो, जेको इलाइक़े जे हिकु बदमाश वकील शम्सुल इस्लाम हथां क़तल कयल सिंधी नौजवान ज़ुल्फ़कार खे नौकरी जे बहाने सां घुराए संदसि कुझु महीना कमु कराइण बाद जॾहिं नौजवान पैसा घुरणा कया त संदसि उन बदमस्त वकील पंहिंजे ताक़त जे नशे में संदसि ग़रीब अबोझ नौजवान खे धाड़ेल ॼणाए क़तल करे लाश उछलायो वियो। अहिड़े अमल ते अॼु कराची प्रेस क्लब आॾो वारसनि जो एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो, जिते मुज़ाहिरीन जे हथनि में प्ले कार्ड ऐं बैनर खयल हुआ। मुज़ाहिरे में सूबाई वज़ीर सैयद सरदार शाह पिणु शिरकत कई, जिते वारसनि सां मुलाक़ात करण खां पोइ मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त घट असांजे थर जा माण्हू जेके आहिनि उहे पुरमन माण्हू आहिनि ऐं उहे हिते रोज़गार सांगी अचनि था। कराची में अलाए केतिरनि घरनि, केतिरनि कारखाननि, केतिरनि दुकाननि, केतिरनि होटलनि जो कार व्यवहार थर जे असांजे मज़दूरनि जे दम सां हले थो। हिकिड़ो थर जो माण्हू हुई पुरमन रहियो आहे, कॾहिं बि कंहिं बि दहशतगर्दीअ में, कंहिं बि ॾोह में, कंहिं क्राइम में थर जो खितो रहियो ई न आहे। ऐं उते जा माण्हू पंहिंजो गुज़रान कनि था, दुकाननि जी अॻे लपेट में आयल आहिनि ऐं हिते मज़दूरी सांगी अचनि था। इन क़िस्म जी जेके हिते शहर जा जेके वकील या बार सर या जेका दहशतगर्दी कनि था, उनजी असीं मुकमिल तौर ते निंदा कयूं था ऐं कानून खां मावरा क़िस्म जी का बि शइ जेका आहे उहा क़बूल न कई वेंदी। ऐं इन सिलसिले में पुलिस सां मुंहिंजी ॻाल्हि थी आहे। असां लाड़काणे ट्रेन मार्च ते हुआसीं, जी वापसि आयासीं। अमीर शेख सां बि ॻाल्हि थी, IG सां बि ॻाल्हि थी, CM साहब खे चयोसीं, CM साहब पुलिस खे चयो आहे ऐं हिननि चयो आहे त असां टीम ठाही आहे, बेल रिजेक्ट कराईंदासीं ऐं गिरफ़्तार त फिल फोर थियणु खपे। उनखे एतिरो टाइम छो ॾिनो वियो? असांजो सवाल इहो आहे त उनखे एतिरो स्पेस छो ॾिनो वियो? हिकिड़ो ॾींहुं पूरो हुयो, उनखे गिरफ़्तार न कयो वियो आहे ऐं उहो वते तो प्रेस कॉन्फ्रेंस कंदो ऐं मीडिया ते बयानु ॾींदो। भले केॾो बि खणी हुजे बास, असांजे पंहिंजे असांजे इलाइक़े न फ़क़ति ॻोठ पर हिकिड़े सिंधी माण्हूअ जे क़तल जी ॻाल्हि आहे। इरशाद रांझाणी जो अञा कलोनीकल थियो आहे वाक़ियो, मथां हीउ वाक़ियो थियो आहे। असां इन कंहिं क़ीमत ते क़बूल न कंदासीं ऐं पीपुल्स पार्टी गवर्नमेंट, सिंध गवर्नमेंट, बिलावल साहब सभु इन ॻाल्हि ते असां जेको आहे सो स्टैंड वठी बीहंदासीं। सर हर ॻाल्हि ते जेको आहे हुकूमत गवर्नमेंट जेका उहा माण्हुनि खे ढिला आसरा ॾिए थी, पर उनजी गिरफ़्तारी थियण जे बावजूदि बि उनखे इंसाफ़ नथो मिले। इन जी छा वजह आहे? न ईअं कोन्हे दादा, ईअं हुजे त रहीम साहब जो त गिरफ़्तारी थी, जेको मर्डर थियो आहे ऐं CM साहब त उन ॾींहुं बरमला बि सिंध असेंबलीअ में बि इहो बयानु ॾिनो हो। पर हाणे जिते किथे पुलिस जूं कोताहियूं आहिनि, पुलिस फोर्स करे थी। हाणे कलोनीकल ते टीचर्स जो थियो, असां मज़म्मत कई हुनजी, बिलावल साहब उनजी मज़म्मत कई त जेके उस्तादनि खे ॾंडा हयूं हुते। इहा जेका पुलिस गर्दी आहे इन क़िस्म जी, जेको ॾुआरियुनि खे केॾो बासर हुजे, ॾुआरी आहे, उनखे हर क़ीमत ते अरेस्ट थियणु खपे। ऐं आउं हुकूमत में हूंदे, हुकूमती वज़ीर हूंदे बि असांजे हीअ पंहिंजा माण्हू आहिनि, हिते धरणो हणी असां वेही रहंदासीं। पुलिस असांखे यकीन दयानी कराई आहे। असीं ॾिसूं था ज़मानत रद्द थिए, माण्हू गिरफ़्तार थिए। इहे माण्हू गिरफ़्तार न थियो त असीं सभु जा सभु माण्हू पर कहिड़ियुनि पार्टियुनि सां तालुक़ु रखंदड़ हुजूं, पर इन मामले ते सभु मुतफ़िक़ आहियूं। रज़ाक रामू बीठो आहे, असांजो ज्ञानचंद सेंटर साहब आहे, कासिम सुबुर MP साहब बीठो आहे, ॿिया हिते जेके बि मज़दूर कमु करण वारा माण्हू, सोशल एक्टिविस्ट सभु मौजूदु आहिनि ऐं इन करे हर क़ीमत ते इहो थियणु खपे। असां इहो बर्दाश्त न करे सघंदासीं। जंहिं बाद क़तल थियल नौजवान ज़ुल्फ़कार समेजे जे वारसनि ऐं संदसि समाजी अॻुवाणनि मीडिया सां पंहिंजे जज़्बातनि जो इज़हार पिणु कयो। वञा थो घर, मुंहिंजी शादी जा पिर आहे, सभिनी हिननि ख़बर, हुनजी शादी 2 महीननि में थियणी हुई। अच्छा, माना उनजी शादी न थियल हुई? शादी असां तय करे हिन महीने में करणी हुई। ठीकु आहे। पोइ हीउ छॾे हुतां खां वियो लियो कुरैशी वटि, 7 महीना कुरैशी वटि रहियो। ड्राइवर इख़लाक़ी फर्स्ट क्लास हुयो। हुतां हिनखे अरेस्ट करे खणाए जॾहिं असां CID पुलिस खां पुछियो त असांखे वकील साहब ॿुधायो आहे। हाणे असां वकील जो नालो कयूं न, ॿिए जो छो कयूं? जंहिं क़तल कयो आहे उहो कहिड़ा वकील आहे? उहो वकील आहे, उहो पाण करायो आहे, वकील पाण करायो आहे। जे वकील जे चोर न हुजे, उन राति भॼी मोबाइल बंदि करे ॿिए जे घर में छो मज़दूर जे ॾिनो थिए? हेॾो चए थो ताक़तवर आहियां, जबल खां मथे मुंहिंजी पहुच आहे, छो भॻो?
हाणे तव्हांजो छा मुतालबो आहे? असांजे इन खे सरदार शाह जी आयल ॿियो असांखे अरेस्ट खपे हिन जी जेको लाइसेंस हिन जो रद्द कयो वञे सुप्रीम कोर्ट तक असांजी चैलेंज आहे अगरि अरेस्ट न थींदो पूरे पाकिस्तान में नया जवान गुल जेकर गॾु जा गॾु न मरण लाइ तयारु हूंदा पोइ भले लाशा ई मोकिलींदा असांजा 6 माण्हू वारमड़ा मुकला जा माण्हू ऐं कोर्टनि जा माण्हू अगरि ही माण्हू मारनि था पोइ उन्हनि में कहिड़ी इंसान ते आउं चवां वॾे में वॾा गुंडा वॾे में वॾा ब्रोकर वॾे वॾा लानती इन्हनि जहिड़ो ॿियो को आहे ई कोन। जी अदा असांजो मुंहिंजो नालो पहिरें तारीफ़ करां मुंहिंजो नालो सैफुल्ला समेजो ऐं थर जो रियासी आहियां मेंद्रोपार मेंद्रोपार ॻोठ खां ऐं असीं हिते मज़दूरी करण आया आहियूं ऐं असीं हिते थर जी आवाम जेका आहे इहा थर जी आवाम जेका आहे इहा थर जी आवाम खे कॾहिं माकूड़ी खे धक कोन कयो आहे त हीअ पिस्टल छा ॾिसंदा हीअ त पुरअमन क़ौम आहे ऐं हीअ हिते मज़दूरी लाइ आई आहे ऐं मज़दूरी करे थी हिते ऐं असांजो जेको भाउ असांजे हर साल असांजो हिकिड़ो लाश असांखे गिफ्ट असांखे हिकिड़ो गिफ्ट ॾिनो वञे थो हर साल इहो छो भला इहो असांजो हींअर ज़ुल्फ़कार भार समेजो जेको हो इहो 2 साल वकील वटि ड्राइवरी कंदो असल में हिन थोड़ी छुट्टी पे घुरे हिन खां छुट्टी न ॾियण करे हिन चयईं ड्यूटी छॾां थो 6 महीननि जी पगार बंदि कई ऐं हिन जो NIC रोकईं NIC रोकण खां पोइ हिन जो जेको लेसन हो इहो लेसन्स बि रोकईं ऐं इन खां पोइ हिनखे 2 महीना वियो छुट्टी करे वापसी जॾहिं आयो चईं त तोखे कराची में आउं ड्यूटी करणु न ॾींदसि तॾहिं आउं तोखे कराची में वापसी जॾहिं आयो हिन ते FIR थियल हुई चईं आउं कराची में तोखे ड्यूटी न करणु ॾींदसि कराची में ड्यूटी न करण ॾे 9 महीना हिन कोर्ट जा चक्कर कटिया ऐं 9 महीननि खां पोइ जॾहिं आज़ादु थियो आज़ादु थियण खां पोइ जॾहिं वकील ऐं 2 जेके पंहिंजा पुलिस वारा हुआ इहे बि घर ते विया इन्हनि खे शाहिद बाहिद कोन हुआ उन करे त मानिया त हिनखे जीअं ई निकितो आहे रक्शे में मलीर कोर्ट खां जीअं रक्शे में निकितो आहे इन जे पोयां मोटरसाइकिल पीछो ॾिनो आहे मोटरसाइकिल ऐं ॿी ॻाल्हि इहा आहे त उहो बि रक्शे में अकेलो हुई हाँ अकेलो ऐं जंहिं जगह ते वारदात थी आहे उते CC कैमरा भी लॻल हुई उहा CC कैमरा भी हटाई वई आहे ऐं इहा CC कैमरा छो हटाई वई आहे त इन जो माने ई चए थो पंहिंजे पाण खे गिरजी जी थाणे जी 80% ई गिरजी थाणे जी पुलिस सां मिलियल आहे ऐं धणजे जी राति असां जॾहिं धरणो आयो 8 कलाक असांजो लाश पियो रोड ते असां सां केरु साफ़ियनि खां सवाइ असां सां कंहिं असांजे हमदर्दी असांजी न कई उन खां पोइ असांखे लठो हाणे असांखे पुलिस भॼायो ऐं उहे बि असांजो उथारिया माण्हू उथारिया चई 3 ॾींहंनि जो अव्हांखे असांखे मोहलत ॾियो 3 ॾींहंनि जो ऑफिसरनि ॻाल्हि इहा आहे त मेन सॼा ऑफिसर सिंध हुकुमरान जा ऑफिसर सॼा मिलियल आहिनि असांजो जेको आहे थर जो जेके हींअर आया सरदार शाह आयो ऐं रज़ाक रोम आयो ऐं इन्हनि बि असांजे हींअर बारे में कुझु ॻाल्हाए हलिया विया बाक़ी असीं वञण वारा इनशाअल्लाह न आहियूं असांखे इंसाफ़ खपे ऐं असीं हिते ग़रीब मज़दूरी लाइ अचूं था हिते असीं हर साल ते असीं हिकिड़ो पंहिंजो भाउ विञाए वञूं था ऐं असांखे हर साल हिकिड़ो गिफ्ट मिले थो इहो छो असां सां छो ज़ुल्म थी रहियो आहे इन ज़ुल्म आख़िर इहे ज़ुल्म असीं केतिरो बर्दाश्त कंदासूं इहो हाणे असांखे ज़ुल्म नथो बर्दाश्त थिए नथो बर्दाश्त थिए शाह महमूद कुरैशी वज़ीर ख़वारज आहे इनखे चऊं था असीं वज़ीर ख़वारज आहीं तोखे असीं चऊं था जॾहिं उमरकोट जे अंदरि अवी अचो था ख़ाली वोट घुरण बाक़ी वोट घुरण अचो था ऐं असांजे वोट वठण खां पोइ असांजो केरु धणींदो ई कोन्हे असीं चऊं था असांखे नौकरियूं न ॾियो असांखे अव्हांजी का शइ कोन थी खपे असां सां ज़ुल्म थिए थो असां सां गॾु त बिहो हिन ज़ुल्म सां गॾु असांजे ज़ुल्म सां गॾु असांजा हथ त ॾियो ज़ुल्म थिए थो तॾहिं बि नथा अचो बहरहाल मुंहिंजी गुजारिश है इमरान खान साहब से आपसे भी मेरी अपील है हमें इंसाफ दिलवाओ ये जो वकील है शमसुल इस्लाम वकील है इसको गिरफ्तार करो इसको फांसी पे चढ़ाओ कितने मजलूम मारोगे हर घर से थरी निकलेगा कितने थरी मारोगे हर घर से थरी निकलेगा ॿुधाईंदा हलूं थियूं चौथी जॾहिं सुनवाई हुई त हिन खे सिटी कोर्ट जी जेका जज हुई मैडम हुन वकील के चयो त तूं या शायदि वठी अच न त पोइ अॻे सुनवाई ते असां छोकिरे खे जेको आहे बरी करे छॾंदासीं ठीकु आहे तॾहिं वकील चयो त भई मूं वटि को बि शायदि कोन्हे ठीकु आहे तॾहिं छोकिरो ॿाहिरि निकितो त असांजे हिकिड़े छोकिरे खे फ़ोन करे चयो त अॻे सुनवाई ते इनशाअल्लाह आउं आज़ादु थी वेंदुसि हलियो छो जो वकील वटि शायदि त आहिनि कोन 13 ॾींहं जो जेको केस कयो आहे उहो केस पूरो आहे इनशाअल्लाह आउं अॻे सुनवाई ते बरी थी वेंदुसि
तॾहिं ही छोकिरो निकितो आहे त अलाह खे ख़बर आहे जीअं सिटी कोर्ट जे गेट ते ई कंहिं वीगो गाॾी में खयो आहे या उहो छोकिरो रक्शे तां निकितो आहे डिफेंस में जीअं लथो आहे लहंदे ई पोयां मोटरसाइकिल सवार जेके हुया हुननि गोली हणी शहीद कयो हुयो। पर असांजी इल्तिजा इहा आहे त असां हिते मज़ूरी करणु ईंदा आहियूं, असां पंहिंजे भाइरनि जा लाश खणणु कोन ईंदा आहियूं। असांजी हिन वकील खां का बि ज़ाती दुश्मनी कोन हुई। वकील सिर्फ़ु अना जे करे पंहिंजी अना जे करे ऐं वकील सिर्फ़ु हिकिड़ी मतिलबु मिल्कियत जो अंधाई में धुत थियल वकील असांजे माण्हू जेको शहीद करायो आहे, असांजो भाउ शहीद करायो, असांखे सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु इंसानु खपे। गिज़री थाणे जी पुलिस मिलियल आहे, असांजे ई माण्हुनि ते उन ई राति FIR दाख़िल कराई वई। ठीकु आहे, लिहाज़ा असांजी इहा ई गुज़ारिश आहे त पुलिस कानून जे हिसाब सां कार्रवाई करे वकील शमसुल इस्लाम खे गिरफ़्तार करे ऐं हिन ज़ालिम खे गिरफ़्तार करे फांसी चाढ़ियो। बागी सागर पवार, सोच TV, कराची।